कारपुर कश्मीर पुलिस मोर्चा जे सहाफ़ी फराज सोलंकी के बाज़ियाब कराए वरितो। एसएसपी कश्मीर ज़ुबैर नज़ीर शेख ऐं एसएसपी कारपुर तौहीदुर रहमान मेमन जो चवणु आहे त सहाफ़ी अगवा न थियो हो पर अगवा जो ड्रामो रचायो वियो हो। ड्रामो रचाईंदड़ शाहदोस्त मज़हर सोलंकी हनीफ़ी गिरफ़्तार कयो आहे। कुझु जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस पारां छापा हणण जो सिलसिलो जारी आहे। बख्शापुर पुलिस ऐं ॾोहारनि में मुबैना मुक़ाबिलो हिकु ॾोहारी मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल ॾोहारी जी नज़र गोलो तौर सुञाणप थी आहे। ॿ ॾोहारी ज़ख़्मी थियण जा बि इतला आहिनि। वधीक जांच कई पई वञे। आलावे जो अंबनि जे ख़ाली गोदाम मां नौजवान जो लाश हथ मक़तूल जी मुमताज़ कीरियो तौर सुञाणप। लाश अस्पताल मुंतक़िल। इसराइली हमास में जंगबंदी ते अमल कुछ देर बाद शुरू थींदो। इसराइली फौज ॾखण गज़ा जे रफ़ा सिटी मां निकिरणु शुरू करे छॾियो। फोर्सिस मिस्र सरहद सां गुड फिलाडेल्फी राहदारी ते मौजूद रहंदियूं। मुआहदे ते 33 इसराइलियुनि खे आज़ादी मिलंदी ऐं इसराइल 95 फ़लस्तीनियुनि खे आज़ाद कंदो। इसराइली वज़ीर-ए-आज़म नेतन्याहू जो चवणु आहे त सवरनि यरगमलनि जी आज़ादी ताईं सुकून सां न वेंदा। खेनि ॿीहर जंग करणी पई त नए ज़बरदस्त तरीक़े सां हमिलो कंदा। वेस्ट इंडीज़ के मुल्तान टेस्ट खटण लाइ 251 रन्सुनि जो टारगेट। पाकिस्तान की टीम ॿी इनिंग्स में 170 रन्सुनि ते ढेर। वेस्ट इंडीज़ जो मर्ल ब्रेकन 70 रांदीगरनि खे आउट कयो।